हैदराबाद जी मस्त हवान मां रूह जूं रौलाकियूं, प्यार जा पंध दर्द ऐं विछोड़ा, मुसाफ़िर मुबीन पालारी जी लिखियल हिकु ख़ूबसूरत यादि। हा राजा भाई, यादि अथमि 2006 जी ॻाल्हि आहे, जॾहिं असां पंहिंजे ॻोठ खे अलविदा चई कासमाबाद जे पटनि ते अची घरड़ा ठाहे वेठासीं। तॾहिं मुंहिंजी जवानी जा पोपट उॾामण लाइ मस उॾण लॻा हुआ। जामशोरे जे रोडनि ते फिरंदे हिकु ॾींहुं नज़र उन इंडलठी रंग जहिड़े इंसान ते पई, जंहिंजूं अखियूं गोल, गुलाबी चपनि ते मुस्कुराहट ऐं ॾंद मोती जहिड़ा चमकंदड़ हुआ। नासी वॻो पातल हुयो, जंहिंखे ॾिसण सां अखियूं हुनखे ॾिसण जूं आदी थी वियूं। हा, ॾिसण लाइ हाणे त रोज़ु ईंदो ऐं वेंदो हुअसि, पर हुनखे कुझु चवण लाइ चपनि जे कपनि मां को बि लफ़्ज़ न थे निकितो, छो जो हूअ ग़रीब घर जे हूंदे बि बादशाही महल जी शहज़ादी लॻी पए। जॾहिं मूंखे उते रोज़ु ईंदो ॾिठाई त चयाईं, मुसाफ़िर तूं रोज़ु ईंदो आहीं, छा राज़ आहे? मूंखे ॿुधाईंदे मूं चयो, हा ॿुधी सघंदीअ त तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। उन चयो, भलाए ॿुधाए। हा, मां मुसाफ़िर आहियां, पर जॾहिं खां तोखे ॾिठो अथमि तॾहिं खां मुंहिंजूं नज़रूं, सोचूं, पेरनि जा पंध ऐं ॻाल्हियूं सभु कुझु हिते रुकिजो वञनि, ऐं मां तुंहिंजी सोच में सिॼ उभारींदो आहियां। बिना कंहिं जवाब जे हली वई। सोचमि त हीअ मुंहिंजी ज़िंदगी जे रस्ते ते कॾहिं बि कोन ईंदी। ॾींहं जो त कमकार में सिॼ लही वेंदो हो, पर राति उन जी सोच में तारा ॻणींदे मुश्किल सां गुज़रंदी हुई। पोइ हिकु ॾींहुं हिकु माण्हू आयो, चवे थो, हा ख़ुशि नसीब। खिलंदे चयमि, ख़ुशी त अञा नींहं जी निंड में आहे। हा, हुन मुंहिंजे हथ में हथु ॾेई चइनि लफ़्ज़नि ते लिखियल नंढड़ी चिठी ॾिनी, जंहिंमें इंग्लिश अखरनि में साफ़ लिखियल हो त मां तोसां प्यारु करियां थी। फ़िलहालु त सोचनि जे समुंड में हलियो वियसि। सोचमि त हीअ कंहिंजी साज़िश आहे, ईअं कोन हूंदो। बसि हुन पर्चीअ खे पर्स जे पोएं खाने में रखी छॾियमि। हिकु ॾींहुं मां कंहिं कमकार जे वसांगे हुन जे घर वियसि। हुन पंहिंजी दोस्त खे गुज़ारत में पे चयो त माण्हू ख़ाली पेनूं रखंदा आहिनि, पर लिखण त अचे नी कोन थो। उन महिल खीसे में हथु हयमि त हथ में दिलि लॻी सोपारी अची वई। उहा जवाब तौरु ॾिनीमांसि। पोइ असांजे प्यार जा पोपट उॾामण लॻा ऐं ज़िंदगीअ जे आकाश ते गुलाब टिड़ंदा रहिया। असांजी मोहबत महिराण जी मौज जीअं छोलियूं हणंदी रही। वक़्त जा कांटा बि पंहिंजे वक़्त ते ड्यूटी ॾींदा रहिया। असां बेश्क जी आतिश में प्यार जा पर्चा लिखंदा रहियासीं। हा, तॾहिं असांजे हथनि में मोबाइल महिरबानी कोन थिया हा। प्यार खे पाणी ख़तन वसीले ॾींदा रहियासीं। हा, यादि अथमि हिकु साल तूफ़ान आयो, जंहिं असांजे प्यार वारे पखीअ खे उॾामण खां रोकण जी कोशिशि कई, ऐं हुन मूंखे पंहिंजे कोयल जहिड़े आवाज़ में चयो, मुबीन, मां कंहिं मजबूरी सबबु हाणे तोसां मिली कोन सघंदुसि। हा, पोइ मां भिट धणीअ ते वियसि। दर ते बीह चयमि, जाग भिटाई घोट, तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे मरण पियो मारियो, क़ाबू आहिनि कोट, अच त तुंहिंजी ओट ॾाढनि खे ॾारे विझे। भिटाई ते घुरियल दुआ सां मोहबत जा मेला वरी मची पिया। ऐं हा, असां किंझर केटी बंदर या मकली शाहजहान मस्जिद घुमण त कोन वियासीं, पर अलमंज़र जे आसार ते सिंधूअ जूं छोलियूं ऐं लाखणे लतीफ़ जा पंध ज़रूरु कयासीं। हा राजा, तॾहिं असांजो इश्क उरूज ते हो। पोइ हुन ज़ालिम ज़माने जे माण्हुनि हुन जी दिलि में नफ़रत जो नार जोड़े छॾियो। पोइ मूंखे जुदाईअ जो ज़हर पंहिंजे हथनि सां हुन प्यारे छॾियो, जेको मां रोज़ु पीअंदो आहियां। हा राजा, मूंखे नियापे या कंहिं माण्हूअ सां चवराए त हुन न छॾियो, पर चइनि माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे वात सां चयो, मुबीन, हाणे मां तो वटि न रहंदुसि। हाणे तुंहिंजी न आहियां रही, तूं मूंखे विसारे छॾ। हा राजा, यादि अथमि उहा आख़िरी मुलाक़ात 2 फरवरी 2019, जे मुंहिंजी हर आस हर उमेद खे सूरनि जे सैलाब में ॿोड़े छॾियो हो। उन महिल हर रोज़ु उहो ॾुखंदो रहियो। मुंहिंजे मथे जा वार कांडारजी विया, जिन वारनि में करे हुन आंगजनि जूं फणियूं ॾिनियूं हुयूं। बसि राजा बा, हाणे ॿुधो अथमि त हुन पंहिंजी ज़िंदगी जी ॿेड़ी लाइ ॿेड़ा तूं हथु करे वरितो आहे, ऐं मुंहिंजे हिन रौलाक ज़िंदगी में हिकु वॾो ज़िलज़िलो अची वियो, जेको सम्झां थो त जीअरे नथो भॼी सघे। हा, अॼु जॾहिं हुनजी यादि ककर बणिजी मुंहिंजी दिलि ते वसंदी आहे त मां कई कलाक ख़ामोशीअ जे खुमार में पइजी वेंदो आहियां। हा, मां विसारियां बि त हुनखे विसारे नथो सघां, या पक आहे कॾहिं मोटी न ईंदो।
पोइ बि मां उन जी यादि भाकुरनि में भरे वेंदो आहियां। हा, मां अॼु बि हिन वसंदड़ मींहं जी हवाउनि खे चवंदो आहियां त ब्यादे सबा पिरीअ जे पार वञी त हुनखे इहो सनियो ॾिजां त जॾहिं चांवर चूंडींदे या थांव मलींदे या घर जे अङण ते वेहंदे कंहिं शाम वेले मुंहिंजी यादि जो दर खुले त मूं लाइ उदास ऐं मायूस न थिजां ऐं सम्झी वञिजां त मां ख़ुशि आहियां। भिटाए जूं ही सिटूं वरजाइजां त जिते अवां छॾियूं उते ई आहिनि। अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न मटाइनि, जे ॿिए दर वाझाइनि त कढी कांगन खे ॾियां। बसि उन बेवफ़ा जी बेवफ़ाईअ ते छा लिखां, उन जे ॾिनल सूरनि सदमनि ते छा लिखां। कासमाबाद जे पटनि ते मोहबत ऐं रोलाकियूं थियल उन रोलाकियनि ते छा लिखां। बसि मुंहिंजो ही मासूम प्यार हाणे त राहुनि में रुली वियो आहे। हा राजा, मूं त अॼु बि राहुनि जा कंडा हटाए रखिया आहिनि, पर हुन मूं ॾे अचण वारा रस्ता ई मटाए छॾिया आहिनि। माण्हू चवनि था त छो थो हुन संगदिल खे यादि करी विसारे छॾो हुनखे तूं। हुनखे मां ॿुधायां त माण्हू त मिंट जी मुलाक़ात खे माज़ीअ जो किसो बणायो छॾीनि। मां 11 साल जी यादि खे कीअं विसारे छॾियां। अॼु मां सभु सूर ग़म दर्द पंहिंजा लुड़क लिकाईंदे चवां थो त आउं रुनून आहियां, पर रुआड़ियो वियो आहियां, करे पसंदि पोइ ठुकरायो वियो आहियां। छॾे ॾिनो वियो मूंखे तक़दीर जे सहारे, प्यार जे नाले ते साड़ियो वियो आहियां। इलाही नरम नाज़ुक रवैयो हुयो मुंहिंजो, जीअर ई मिटीअ में मिलायो वियो आहियां। मरीज़ मोहबत खे गुलाब रास किथे हमेशह लाइ कंडनि ते सुम्हारियो वियो आहियां। बे मौत न मरां हा त छा कयां हा, ॾुखी दुनिया में सतायो वियो आहियां। कॾहिं जेके अखियुनि ते नाज़ खणंदा हा मुबीन मुंहिंजा, ॾिस अॼु उन्हनि नज़रनि सां केरायो वियो आहियां। आऊं उहो ई साॻियो मरीज़ मोहबत, कासमाबाद जे पटनि जो रोलाक, मुसाफ़िर मुबीन पालारी।